जो नाफरमान नहीं पर इंसान पंहिंजे रब जो नाफरमान। अल्लाह ताला घोड़े के शाहिद बनायो। घोड़ो भी अजीब जानवर है। हाँ पावट रवाज वियो हलो घोड़न जो उनकी जाते वरी लोह जा घोड़ा निकता असली घोड़ा विया हलिया। उन घोड़े की वही फजीलत। हदीस शरीफ में अल्लाह तबारक व तआला दखण की हवा के हुक्म कयो। दखणी हवा गडसी हवा गडसी तो अल्लाह ताला उन हवा के चो तो तुम एकड़ी मखलूक तो पैदा करे अजीब शय तो ठाया तुम तो हवा चयो अल्लाह साईं के तो पो देर न कर ठाहे। अल्लाह तबारक व तआला हजरत जिब्राइल के हुक्म कयो त हवा में एकड़ी मुठ भर। तो जिब्राइल अलैहिस्सलाम उन हवा में मुठ भरी। तो उन जिब्राइल वारी हवा की मुठ में अल्लाह ताला घोड़ो पैदा कयो। घोड़ो पैदा करे उन खां पो अल्लाह तबारक व तआला घोड़े के फरमायो तो घोड़ा तुझे पेशानी में भलाई रखंदुस। हाँ तुझे पेशानी में भलाई है खैर रखंदुस। तो घोड़े की मूं पंहिंजे दोस्तन के लाइ इज्जत जो सबब बनायो। तो घोड़े की मूं पंहिंजे दुश्मनन लाइ जिल्लत जो सबब बनायो। है घोड़ा जॾहिं तू हिणकार कंदो आहीं तॾहिं मुंहिंजे दुश्मन जा पेर लुॾी वेंदा आहिनि। उन्हनि जो दिलनि में डप अची वेंदो आहे। घोड़े अर्ज़ कयो अलासी मूंखे इजाज़त मिले ठीक कहिड़ी कि मूंखे इहा इजाज़त मिले ॿ दुआऊं ऐं सुबुह शाम घुरां। अलासी फरमाए तोखे ॿिनि दुआनि जी मोकल आहे। अल्लाह जो रसूल फरमाए सुबह जो भी घोड़ो दुआ घुरंदो है शाम जो भी घोड़ो दुआ घुरंदो है। या अल्लाह तो ही मुझो मालिक ठायो तो हिन जे मूंखे ताबे करे छॾियो। मुझो रिज़्क़ तो हिन जे हथ में ॾेई छॾियो। हाणे महिरबानी करे हिन जे दिल में मुंहिंजी मोहब्बत विझ त मूंखे संभाले। घोड़ो ये ॿ दुआऊं सुबह जो ऐं शाम जो घुरंदो आहे। हजरत अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला मिस्र जो गवर्नर हो वने पियो तो ॾिठी हजरत अबू ज़र गफ़ारी पंहिंजे घोड़े के मिट्टी में पियो गेलाटियूं खाराए। तॾहिं हजरत अमर बिन आस पुछियो अबू ज़र छा आहे कि घोड़ो मुंहिंजो कि हिनखे मिट्टी में कुॾाई पियो। चई आओ कि घोड़ो आहे कीअं। चई भलो घोड़ो हिन जहिड़ो घोड़ो ॿियो आहे कोन। कि वरी कीअं कि जेका दुआ घुरे तो सा कबूल थी पए। घोड़ो जेका दुआ घुरे तो सा कबूल थी पए। कि घोड़ो भी दुआ घुरंदो आहे। चई हाँ अल्लाह जे रसूल खां मूं ॿुधो आहे घोड़ो दुआ घुरंदो आहे। साहबी फरमाईंदा असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो पाण सगोरन घोड़े जे पेशानी जे वारनि ते हथ पिया आया। तो पाण फरमायो अल्लाह तबारक व तआला भलाई ऐं खैर घोड़े जे पेशानी में रखियो। इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घोड़े जे पेशानी जा वार मतां कटियो। घोड़े जे पुछ जा वार मतां कटियो। घोड़े के खस्सी मतां करियो। घोड़े जे गिची में रस्सी मतां ॿधो। तो रस्सी ॿधंदो तेज दौड़े थो। मैदानी जंग हूंदो आहे किथे कंध जी रस्सी फसी न पए घोड़ो रोकजी न वञे मथां किथे घोटो न खाए। गदार गदार जंगलनि मां हू दौड़ंदो आहे मथां किथे हुनजी रस्सी के अंग में न फसी पए। हिन जे करे घोड़े जे गिच में रस्सी न ॿधजाओ।
घोड़े जे पेशानी जा वार न कट जाओ, घोड़े जे पुछ जा वार न कट जाओ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घोड़ो उहो भलो जेको पंज कल्याण हुजे। साहबा पुछी पंज कल्याण वरी कहिड़ो? पाण फरमाए जंहिंजी पेशानी बि अच्छी हुजे, चारई पेर अच्छा हुजे। साहबी फरमाए था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो घोड़ो पसंद न होंदो जंहिंजा पेर अच्छा हुजनि ऐं पेशानी अच्छी न हुजे।